अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आऊँ यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, पंजाब अॼु मरियम नवाज़ शरीफ भी चयो त 12 करोड़ जो सुबुह आहे, तव्हां सां मज़ाक लाइ वेठा आहियो। पंजाब में हमज़ा शहबाज़ इलेक्टेड CM इलेक्ट आहिनि, पर कोई भी जेके गवर्नर आहिनि उहे हलफ़ नथा खणाइनि। स्पीकर जेके पंजाब असेंबली जा आहिनि, जिन खिलाफ़ वोट ऑफ नो कॉन्फिडेंस आयल आहे, उहे चवनि था त असां हमज़ा शहबाज़ खे CM मञियो ई नथा। हमज़ा शहबाज़ हिन वक़्तु पंजाब जो CM जेको आहे उस्मान बुज़दार आहे। जी, ऐं कल लाहौर हाई कोर्ट जे क्लियर सिधा अहकामात हुआ त अॼु हमज़ा शहबाज़ का हल्फ़ खणायो वञे, अञा ताईं इम्कानात कोई पर हल्फ़ कंहिं न खणायो। हमज़ा शहबाज़ का केरु हल्फ़ खणाइण वारो न आहे। सदर पाकिस्तान बि न पियो लिफ्ट कराए, गवर्नर बि न पियो कराए। ऐं स्पीकर जेके आहिनि चौधरी परवेज़ इलाही साहब, जेके पाण बि चीफ मिनिस्ट्री जा कैंडिडेट हुआ, उहे चवनि था त अदालतूं असांखे कीअं ॿुधाईंदियूं त असां पंहिंजी असेंबली जो बिज़नेस कीअं हलायूं। हाणे हिकिड़ो क्राइसिस आहे। अॼु 28 ॾींहं थी विया आहिनि, 60% 65% पाकिस्तान ते का हुकुमरानी कोन्हे। हिकिड़ो अजीब ख़ला आहे। सो मूं तव्हांखे हिकिड़ो दफ़ो पहिरीं 2-3 ॾींहं पहिरीं इहो चयो हो इशारतन त मसइलो किथे आहे। मसइलो आइनी आहे या आहनी आहे। को आइनी रुकावटूं आहिनि या आहनी रुकावट, मतिलबु आहनी सां मुराद इहा आहे त को मज़बूत हथ रोके वेठा आहिनि जी, या को, छाकाणि त आइनी मसइलो छा आहे, इहो साॻी ई सिचुएशन सवाइ इहो आहे त पंजाब पुलिस खड़ी वई हुई असेंबली में। बाक़ी सभु लका त क़ौमी असेंबली में थियो। जी बसि मुनरफ़ न हुया उते मुनहरफ़ न हुआ। सवाल इहो आहे त हाणे इहो त अलॻि बहस आहे 63A जी, ऐं इहो अलॻि बहस आहे त उहो त अञा सुप्रीम कोर्ट हुते को पंहिंजो फ़ैसिलो ई न ॾिनो आहे त छा जेके लोटा हूंदा आहिनि उन्हनि खे वोट ॾियण जो इख़्तियार हूंदो आहे या न हूंदो आहे। सो महसूस ई आई। चौधरी परवेज़ इलाही जी जेका प्रेस कॉन्फ्रेंस में मूं जेका चौधरी साहिब जी बॉडी लैंग्वेज ॾिठी त मूंखे लॻो त साईं वटि काफ़ी किथां को रूहानी ताक़त मूंखे महसूस थी चौधरी परवेज़ इलाही वटि। ऐं जेको ॿांह चए पियो टुटी पई आहे, उहो बि तमामु घणी ॻोल्हे पियो। माना मूं चयो त को रूहानी क़िस्म जी ताक़त चौधरी परवेज़ इलाही में ओचितो किथां आई आहे। एंड ही वॉज वेरी कॉन्फिडेंट, तमामु पुरएतमाद हुआ। माना अलाए किथां इहा ताक़त आई आहे, किथां ग़ैबी को ताक़त अची वई आहे चौधरी परवेज़ इलाही में। ऐं हुन इहो चयो त मई महीने में देख लेना, जो गए थे वापसि आ जाएंगे। हाणे मई महीने में एतिरो जल्दी तारीख़ूं अचणु शुरू थी वियूं। ऐं ज़ाहिर आहे हीउ जेको पंजाब में हिकिड़ो हंग सिचुएशन आहे, हिकिड़ी हवा में लटकियल सूरत हाल आहे, ग़ैर मुइना मुद्दत ताईं हली नथी सघे, पर ऑलरेडी तमामु लेट थी चुका आहिनि। सो हाणे छा कनि? हाणे वरी सुप्रीम कोर्ट खे रुजू कनि या लाहौर हाई कोर्ट में वरी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट थी वञे। पर बहरहाल हाणे ईद जी मोकलूं शुरू थी वेंदियूं। यानी इहो आहे त किथां न किथां को सिर्फ़ु चौधरी परवेज़ इलाही या गवर्नर चीमा त न, मतिलबु मुंहिंजो ख़्यालु आहे त किथां न किथां को रूहानी ताक़त बि मौजूदु आहे। बुज़दार साहिबु अञा ताईं CM बरक़रार आहिनि, घटि में घटि नाले मात्र CM बरक़रार आहिनि। ॾिसो, जेके ॻाल्हियूं हिन जेके शहबाज़ हुकूमत आई हुई ऐं नओं सेटअप आयो, जेतोणीकि 11 जमातूं हिकिड़े पासे हुयूं, त माण्हुनि जो ख़्यालु हो ही हुकूमत अचण खां पहिरीं त हीअ ॾाढी मज़बूत हुकूमत हूंदी। पर मुंहिंजी नाक़िस अक़ल उनमल बि चयो पिए त हीअ हलंदो कोन किसो। रीज़न बीइंग के एतिरा हिन में हिकिड़ा जेके न हिकिड़ा फॉल्ट लाइन्स तमामु घणियूं आहिनि हिन सिस्टम में। हिन में ख़ुदि नवाज़ लीग जे अंदरि फॉल्ट लाइन्स आहिनि, पंहिंजे अंदरि ई टकराव मौजूदु आहे। त पीउ बि प्राइम मिनिस्टर, यानी थियणो छा हो, थियणो हो त या नवाज़ शरीफ खे प्राइम मिनिस्टर थियणो या मरियम नवाज़ खे, ॿई आउट आहिनि। हू बि आउट, ही पीउ वज़ीर आज़म, पुटु चीफ मिनिस्टर पंजाब। सो कई ताक़तूं मुंहिंजे ख़्याल में, कई फॉल्ट लाइन्स आहिनि, कई हिन सॼे सिस्टम में कई जेके आहिनि ॾार मौजूदु आहिनि, जेके हींअर इमरान जी मोहबत में सभु फ़िलहाल उनखे रोकियो वेठा आहिनि। लेकिन ज़ाहिर आहे ही देर सवेर ॾार खुलणा त आहिनि। ऐं ॾिसूं त सऊदी अरब मां शहबाज़ शरीफ़ साहिबु कहिड़ो तोहफ़ो खणी थो अचे। उमिरो त करे वञे पियो, मतिलबु दुआऊं बि घुरंदो पंहिंजी हुकूमत लाइ। लेकिन इहो आहे त सऊदी जिद्दा में त दुआ करणु कोन ईंदो। जिद्दा त हुननि जो अहिड़ो ई शहर आहे जहिड़ो ॿिया शहर हुजनि था। त उतां
छा जी हा। वठी था अचनि उहो वरी इम्पोर्टेंट हूंदो। जी हाँ उहो ॾिसणो अथव। अच्छा पर जेको अॼु मरीन नवाज शरीफ चयो त ही बातों के भूत बनी ॻाल्हि आहे कि नहीं मान रहे, अगर वो 6 करोड़ आबादी की सूबे को सीएम नहीं 12 करोड़ 12 करोड़ सॉरी 12 करोड़ आबादी के सूबे को अगर सीएम नहीं बना, किसी को सीएम इलेक्ट नहीं होने दे रहे या ओत नहीं लेने दे रहे त पोइ चयूं त पर इनके ऊपर सख्ती करनी पड़ेगी। सख्ती छा थी करे सघे गवर्नमेंट, छा छा ॻाल्हियूं करे सघे थी? ॾिसो साईं सख़्ती त घणी करे सघे थी न। सख़्ती त इहा त पुलिस मूंखे ख़बर आहे गवर्नर हाउस पंजाब कहिड़े थाणे जी हद में अचे थो, पुलिस खे चए अंदरां वञी वठी जाम सादिक मरूम हुजे हा त हिन महिल ताईं थी वञे जी हाँ जी हाँ जी सिंध में जाम सादिक अली मरूम जहिड़ो को चीफ मिनिस्टर हुजे हा हींअर त गवर्नर साहब बिल्कुलु मञे आहे पाणे अची चए हा त नहीं इधर आओ मैं आके पाण अची घर में हेल्प ॾेई हलियो वञे साहब। जी हाँ जी हाँ सो उहे ख़ैर शरीफ़्स खे बि उहे सॼा टैक्टिस अचनि था, लेकिन को त मसलहत आहे जी हाँ जो ॿिन्ही खे रोके वेठी आहे। ॿिन्ही खे रोके वेठी आहे। त जी हा। मरीम नवाज़ साहिब जेके चवंदे सख़्ती त सख़्ती करण लाइ त पोइ ओतिरो हौसलो बि खपे न। जी हाँ उहो वरी पोइ थोरो अचणु थोरो उन ज़रूरत आहे। अच्छा जेके ॻाल्हियूं हलनि थियूं अगरि गॾो गॾु रखी छॾे हाणे अची वई सख़्ती जी ॻाल्हि त जेकॾहिं गवर्नमेंट नयूं अॼुकल्ह ॻाल्हियूं शुरू कयूं आहिनि त आर्टिकल 6 जे तहत असां फलाणनि खे बि जेको आहे धरींदासीं। प्राइम मिनिस्टर साहब अॻूणा प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान साहब, प्रेसिडेंट अलवी साहब, गवर्नर चीमा साहब, कासिम सूरी साहब, इन्हनि जा नाला था अचनि, इन्हनि खे मथां आर्टिकल 6 जी कार्रवाई थींदी। ॾिसो न हाणे त आर्टिकल 6 गद्दारी जो केस हलाईंदा इमरान ख़ान ते ऐं अलवी ते। हाणे कीअं प्रेसिडेंट त केसिस खां अस्तशना हुजे थो, लेकिन ऐवान सदर खे डॉक्टर अलवी या PTI जी बाक़ियात खां साफ़ करण जी ख़्वाहिश त मौजूदु आहे। जी हाँ लेकिन ॾिसणो ऐं ज़ाहिर आहे उनमें ख़्वाहिश ज़रदारी साहब जी आहे त हू पाण अचनि, लेकिन क्वेश्चन इहो आहे त पहिरीं ॾिसूं अञा एतिरी सवलाई सां त कोन थो थी सघे न। तव्हांखे 2/3 जी अक्सरियत खपे ऐवान सदर में दाख़िल थियण लाइ, ऐं तेसि ताईं ॾिसणो आहे त ख़ुदि ऐवान वज़ीर आज़म जेको आहे, वज़ीर आज़म हाउस जेको आहे, प्रेसिडेंट हाउस त बाद जी ॻाल्हि आहे, उहो बि केतिरो मुस्तहकम रहे थो। बाक़ी हाणे ट्रीज़न ऐं गद्दारी जा केस दाख़िल करण इहो कोई साॻी माइंड सेट आहे। हिन सां हासिलु छा थी वेंदो? इन मतिलबु इमरान ख़ान खे छा पोइ ॾिसो न गद्दारी जी सज़ा त मौत आहे। जी हाँ त अहिड़ी कहिड़ी गद्दारी थी वई? इहो हिन जी को तारीख़ में ई हर हुकूमत इहे हरकतूं करे थी, इन जी तारीख़ में का वैल्यू त हुजे कोन थी। ठीकु आहे सभु। ऐं सभु हाणे जेकॾहिं रखिजे ॻाल्हि हिकिड़ी वॾी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे त पंजाब जी सूरत हाल ॾाढी गमगीन लॻी पई आहे। CM न आहिनि, मुल्क में हिकिड़ो वॾो इहो हिकिड़े क़िस्म जो बहरान आहे जेको जेके हल्का पावर्स जे बि आहिनि उन्हनि जे लाइ वॾो मसइलो हिकिड़ो हूंदो त यार पंजाब वॾो सूबो आहे जंहिंमें को CM कोन्हे। गॾो वरी इमरान ख़ान साहब ॿियो बि हिकिड़े क़िस्म जो प्रेशर कल्ह खां बरक़रार रखणु शुरू कयो आहे। ॿियो प्रेशर हू चवनि था त जेका इम्पोर्टेड गवर्नमेंट आहे उहा वॾी ताइनाती जेका थियणी आहे उहा नथी करे सघे या आऊं न मञंदुसि। या उन मञंदुसि। ॾिसो हिकिड़ो त पहिरीं ॻाल्हि तव्हां पंजाब वारी कई न, उन ते थोरो ॻाल्हायो। पंजाब न सिर्फ़ु वॾो सूबो आहे, मिसाल रक़बे जे हिसाब सां, एराज़ी जे हिसाब सां त बलूचिस्तान सभिनी खां वॾो सूबो आहे, पर कंहिंखे परवाह आहे छा? अलाए जेको हाणे थींदो रहंदो आहे अमृतसर। पंजाब में जेके पाकिस्तान खे हलाईंदड़ पास दैट बी आहिनि उहे सभु पंजाब में आहिनि। जी हाँ सो ऑफकोर्स पंजाब पंहिंजे घर जी सेक थोरी सवाई ईंदी आहे ऐं वॾो सूबो बि आहे। सो पंजाब जी बिल्कुलु हिकिड़ी ही अहिड़ी मतिलबु सोली सिंधी में जुठ जेका आहे पावर सेटअप सां सिंध बलूचिस्तान हिते इहे मज़ाक थींदा रहिया आहिनि, पर ही पंजाब सां अहिड़ी जुठ पहिरियों दफ़ो थिए थी। जी हाँ जी हाँ पर छाकाणि त हाणे पाकिस्तान में सियासत जो महवर बि लाहौर थियल आहे, लिहाज़ा हुनखे इहे जुठूं बर्दाश्त करणियूं पवनि पियूं। कॉलर ॿुधियो पोइ इन ते अचूं था पिया तफ़सीली ॻाल्हियुनि। हैदर शहर ठरी मीर मामा जी शर साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम। सर असांजो मसइलो आहे त पाणी मीरा कैनाल में ॾाढो आहे, असांजी शाखुनि में पाणी कोन ॾिनो वञे थो, असांजो बि पोखाई आहे त मुतासिर थिए थी। हुन खां पोइ ॾिसो पिया DAP केतिरी महांगी, अन्न में धपु अची वियो, वरी वणनि में जेको आहे सो माना धपु थो थिए। सियासी माण्हू जेके आहिनि उहे पाणी पढ़ंदा हुआ आहिनि, ग़रीब माण्हू ताईं पाणी नथो पुॼे। छा पाणी में एतिरी खोटी आहे या सियासी माण्हुनि जी सपोर्ट जे करे पाणी मीरा कैनाल में नथो छॾियो वञे? ठीकु आहे साईं। से पाणी जी खोट जी दाहूं सॼे सिंध मां अचनि सिंध पियूं, मां अचनि। सॼे सिंध मां अचनि पियूं। ऐं हाणे मथां पाणी बि शॉर्ट आहे, कुझु ज़ाहिर असांजी मिसमैनेजमेंट आहे। असां वटि जेको पाणी जो पंहिंजो सिस्टम सिंध जे अंदरि आहे उहो केतिरो शानदार त कोन्हे, उनजी कोताहियूं आहिनि, पर उमेद की अख़्तियारियूं ॿुधंदियूं हिकु मसइलो हल कंदियूं। पाण जेको ॻाल्हायो पिए त हीअ जेको इमरान ख़ान साहिबु चवनि पिया त हीअ छाकाणि त इम्पोर्टेड हुकूमत आहे, हीअ ॿाहिरियां थापियल हुकूमत आहे शहबाज़ हुकूमत जी, तंहिंजे करे अगरि हिन का अहम
तकरीरी कई। हाणे अहम तकरीरी त हिकिड़ी करणी आहे न, जी हाँ माना को सेक्रेटरी इस्टेब्लिशमेंट या सेक्रेटरी काबीना जो या वापडा जो चेंज कोन थियणो आहे। जी हाँ सीधी सीधी ॻाल्हि इमरान ख़ान करे पियो त आर्मी चीफ जी हाँ जी जेका मुक़ररी थियणी आहे नवंबर में, ज़ाहिर नवंबर में त नोटिफिकेशन जारी थींदो, ऐलान जुलाई में कनि था, अगस्त में, सितंबर में, जॾहिं बि कनि था। त इमरान ख़ान साहिबु चए थो मूंखे आउं न मञंदुसि। मरियम नवाज़ साहिबा बि कल्ह चयो आहे त इमरान ख़ान जेको चूंडनि लाइ तकड़ करे पियो, उनजो सबबु इहो आहे त का अहम तकरीरियूं हू चाहे थो त ही हुकूमत न करे। हाणे अहम तकरीरियूं वरी कहिड़ियूं, हिकिड़ी आहे, हिकिड़ी आहे ठीकु आहे। छाकाणि चीफ जस्टिस त मुंहिंजे ख़्याल हिन दौर में रिटायर ऐं थींदो बि रिटायर त उहो कंहिंखे मुक़ररु करिणो ई कोन्हे, उहो त ऑटोमेटिकली थींदो, सीनियरिटी बेसिस ते थींदो। यस कंहिं खाते जो सेक्रेटरी या को चीफ सेक्रेटरी या IG जो हिते मसइलो ॻाल्हि कोन पई थिए। हाणे ही हिकिड़ी बिल्कुलु डेंजरस ॻाल्हि आहे तमामु ऐं कई ज़ाविया आहिनि त यानी छा पाकिस्तान जी सियासत ईंदड़ मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जे चीफ जी मुक़ररी ऐं तकरीरी जे इर्द गिर्द फिरे पई, जो इमरान ख़ान अगरि मरियम नवाज़ इमरान ख़ान पाण चए थो त आउं न मञंदुसि, भई तव्हां छो न मञंदो, ऐं तव्हांखे न मिसाल सुभाणे DGFIA जी हाँ हिन हुकूमत अची सनाउल्लाह अब्बासी खे हटाए राय ताहिर खे लॻाए छॾियो आहे, त इमरान ख़ान छो चवंदो त आउं नथो मञां, जॾहिं की DGFIA त तंग बि कंदो, करे सघे थो मतिलबु, ज़ाहिर आहे इंटरवीन करे सघे। त पोइ हिकिड़ी हू बि ईअं मुक़ररी आहे। अगरि ॾिठो वञे त 22 ग्रेड 22 ग्रेड जी, ठीकु आहे, 22 ग्रेड जी हिकिड़ी पोस्टिंग आहे, त इमरान ख़ान साहिबु कहिड़े खाते में न मञंदो। लेकिन ज़ाहिर आहे पाण सम्झूं था त DGFIA या आर्मी चीफ में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। जी हाँ हुन सां सॼी जेको पावर सेंटर आहे जिथां असांजे मुल्क में माज़ी में हिकिड़े डिघे अरसे ताईं मतिलबु सॼी माज़ी में ई असांजो जेको पावर स्ट्रक्चर आहे, जेको सॼो सिरिश्तो आहे, हू हिन ऑफिस सां अॻियां पोयां जुड़ियल हुजे। जी हाँ हिन जी रज़ामंदी ऐं हिन जी मुखालफ़त ॿई मैटर कनि थियूं। त हाणे यानी पोइ छा पंहिंजी मर्ज़ी जा लॻाइणा आहिनि इमरान ख़ान साहिब खे। मरियम नवाज़ अगरि मरियम नवाज़ जी ॻाल्हि त मतिलबु ही जेको तकड़ में चूंडूं कराइणु चाहिनि था, त ज़ाहिर इहा ॻाल्हि पाण खे बि सम्झ में आई पई, पाण बि इशारतनि चयो पिए। हाणे मरियम नवाज़ सिधी ॻाल्हि करे पई त तकड़ इहा ई आहे, लेकिन एतिरो जल्दी इलेक्शन कीअं कराए वठंदो? जी हाँ एग्जैक्टली ऐं रिज़ल्ट अची वेंदा वरी गवर्नमेंट। इमरान ख़ान एतिरो जल्दी त धरणो, मिसाल धरणे में केतिरी बि तकड़ करे वठे, ईद ताईं, ठीकु आहे, 2 महीना 1.5 महीनो 2 महीना ऐं पोइ जो रिज़ल्ट अचणु, जी हाँ त जून जुलाई थी वेंदो। लेकिन बहरहाल कोशिशि त करे पियो इमरान ख़ान साहिबु। त ही अगेन ॿिन्ही धुरियनि पारां, यानी जेका नवाज़ लीग या ही इतिहादी जमातूं, पुराणी ओल्ड गार्ड्स जेके पुराणी पार्टियूं आहिनि, ऐं इमरान ख़ान, ॿई इहो तस्लीम कनि पिया त जेको ही अपॉइंटमेंट आहे उहा हुननि जी मर्ज़ी सां थी वञे। जी हाँ छो कौन है नज़र नूर मुस्तफ़ा ज़ोरानी कराची में। जी ज़ोरानी साहब छा ॾियणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। सर काज़ी साहब खां सुवाल आहे त मुल्क जो जेको सदर आहे ऐं जेको गवर्नर पंजाब आहे, छा इहे रियासत जा मुलाज़िम आहिनि या न आहिनि? छा रियासत जे आइन ऐं कानून ते अमल करणु इन्हनि जी ज़िम्मेवारी आहे या न आहे, या आइन ऐं कानून ते अमल कराइणु हिननि जी ज़िम्मेवारी आहे या न आहे? जेको पंजाब में इलेक्शन थी, अदालती हुकुम खां पोइ इलेक्शन थी, 25 ॾींहं 26 ॾींहं गुज़रण खां बाद में गवर्नर साहिब उहो हलफ़ नथो वठे, छा इहो अमल गैर आइनी गैर कानूनी आहे या न आहे? नंबर 3 त परवेज़ इलाही साहिब टेलीविज़न ते वेही करे इहो चवनि था उस्मान बोज़दार साहिब वज़ीर आला आहे। जॾहिं उस्मान बोज़दार साहिब वज़ीर आला आहे त तव्हां वज़ीर आला जे लाइ फॉर्म छो भरायो? तव्हां वज़ीर आज़म जे वज़ीर आला जी इलेक्शन में हिसो छो वरितो? छा मुल्क जो कहिड़ो इदारो आहे जेको इन बयान जो नोटिस वठे ऐं चौधरी परवेज़ इलाही खे हमेशह जे लाइ त न आहे? ठीकु आहे साईं ज़ोरानी साहिब हिकिड़ी चार्ज शीट पढ़ी पई हुनजे ख़िलाफ़। ॿियनि ॻाल्हियुनि जो जवाबु त साईं आइनी गैर आइनी सभिनी जा आइनी ज़िम्मेदारियूं, जेको ट्रैफिक कांस्टेबल आहे उनजी बि कानूनी ज़िम्मेदारियूं आहिनि, जेके उनकी नौकरी मिलियल आहे, सदर जूं आइनी ज़िम्मेदारियूं आहिनि, गवर्नर जूं हुजनि थियूं। हमारे मुल्क में सब चलता है। बाक़ी जगह ही आख़िरी ॻाल्हि तव्हां चौधरी परवेज़ इलाही जी कई, भले तव्हां चओ मूंखे कोन्हे, पर परवेज़ इलाही अगरि इहो जो जवाबु ॾियणु चाहे चौधरी साहिब त छा जवाबु ॾिए? हू चवंदो भई मूं फॉर्म बराबरि भरियो, पर इलेक्शन त थी न आहे न, हुनजो पकौल
हो त चवंदा इलेक्शन न थी आहे थी न आहे। तंहिंजे करे फौजदार आहे चीफ मिनिस्टर सो इमिड़े जवाबु ॾियां पियो सो जेको डिस्कशन थी पए त ॾिसो पाकिस्तान में ज़ाहिर आहे पॉलिटिक्स असांजी इस्टाब्लिशमेंट जे चोतरफ़ ई हली आहे लेकिन हाणे ही ॻाल्हि तमामु वधे पई ऐं पॉलिटिकल पार्टीज़ बि बज करण लाइ या पोइते हटण लाइ हाणे आस्ते आस्ते तव्हां ॾिसो नवाज़ लीग हिकिड़ो पूरो बयानियो ठाहियो विच वॉज एंटी इस्टाब्लिशमेंट नंढा नंढा ग्रुप्स आहिनि पख्तूननि जा हुते थियल आहिनि बलोचनि जा त पंहिंजो ई मामिलो हले पियो ख़ुदि हाणे इमरान ख़ान जी जेका हिकिड़ी कैंपेन हली त ही सभु प्रेशर्स आहिनि हाणे इन प्रेशर्स जे बावजूदि जेको अञा मुंहिंजी चयो तव्हांखे नवाज़ शरीफ़ त अञा आयो कोन्हे अञा हुनखे अचिणो आहे ऐं हुनखे इहो ॿुधाइणो आहे त हुनजो वोट खे इज़त ॾियो ऐं इस्टेब्लिशमेंट जे बारे में जेको हुनजो नैरेटिव हो उहो किथे वियो छा फ़िलहालु पैक करे ब्रीफ केस में रखी छॾियईं या हुन ते कुझु ॻाल्हाईंदो या हुनखे कंटिन्यू कंदो मुंहिंजे ख़्याल में नवाज़ शरीफ़ बि ॾिसणु चाहे थो कुझु टाइम त हीउ जेको पॉलिटिकल वारो मामिलो आहे ग़ैर जानिबदारी वारो हीउ केसि ताईं हली सघे थो हीउ सस्टेन केतिरो थी सघे थो ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त अगरि लेकिन हिन सॼी सिचुएशन में हीउ जेको हिकिड़ी ख़ामोशी त आहे ज़ाहिरी तरह ख़ामोशी बि न आहे पंजाब में त जहिड़ो उरूज ते आहे लेकिन हीउ सभु कुझु जेको आहे हिन में तव्हां ज़ाहिर हिकिड़े हादसे जो खे त ख़ारिज जो इम्कान करार नथा ॾेई सघो न हादसे सां मुराद ख़ुदा न ख़ासिता ॿियो हादसो न पर ख़ुदि आइन सां को हादसो थी वञे को सिविलियन सेटअप सां हादसो तव्हां हुनखे बि ख़ारिज जो इम्कान करार नथा ॾेई सघो ज़ाहिरी तरह थी सघे थो त हीअ जेके 10-11 जमातनि जेके हींअर हुकूमत में चवनि त न कहिड़ी ॻाल्हि आहे कहिड़ी ॻाल्हि आहे अली काज़ी करे पियो मुंहिंजो ख़्यालु आहे मे बि आउं ग़लति हुजां ईअं न आहे त मुंहिंजी ख़्वाहिश आहे पर पॉइंट आहे त हीअ एडहॉक आहे हीउ सॼो सिस्टम मूंखे हुनजा के पेर खुथल नज़र नथा अचनि हीअ खुफियल हुजनि पेर हुजनि हिन सॼे सेटअप जा मूंखे अञा हवा में थो लॻे हवा में ईअं लॻे थो त बसि हीअ हिकिड़ी फ्लोटिंग सिचुएशन आहे हाणे ॾिसूं त हीअ फॉरेन पावर मां जेको तव्हां ॿुधायो पिए कीअं ॿुधायो पिए त हीअ शायदि $7 बिलियन जी ख़्वाहिश आहे ख़्वाहिश आहे शहबाज शरीफ़ जी त को सऊदी अरब मां को $4 बिलियन जो पेट्रोल डेफर्ड पेमेंट ओधर ते वठी अचे ऐं $2 बिलियन को अची ही हिकिड़ी कॉन्क्रीट ॻाल्हि हूंदी जेके हिन जे सिस्टम खे थोरो हिन में साह विझंदी ऐं जेके ॿिया फोर्सिस आहिनि उहो बि चवंदा ठीकु आहे शहबाज शरीफ़ शायदि कुझु डिलीवर करे पियो ज़ाहिर सऊदी अरब पैसा ॾियण जो मतिलबु छा थियो ज़ाहिर अमेरिका न अमेरिका जी मर्ज़ी खां सवाइ त सऊदी अरब कोन ॾींदो त पोइ चइबो त शहबाज गवर्नमेंट जेको आहे पंहिंजी लेजिटिमसी पंहिंजो पावर पंहिंजी ताक़त फॉरेन पावर्स मां हासिलु करे पई पर फ़िलहालु मूंखे हीउ जेको सिस्टम आहे सेटअप आहे इहो फ्लोटिंग नज़र हिन जी मूंखे जो पाड़ू जिन चइजे न त को खुपियल हुजनि मूंखे नज़र नथियूं अचनि अच्छा पर हीअ बि त पाकिस्तान जी हिस्ट्री में को पहिरों चकर ई थींदे नज़र अचे थो त हेॾा पॉपुलर लीडर आहिनि इमरान ख़ान साहिबु डायरेक्टली जेको आहे उहो चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी अपॉइंटमेंट खे मुतनाज़ कनि था पिया बिल्कुलु इहो वरी हिकिड़ो जिन्हनि लाइ लम्हा फ़िक्रिया हुजणु खपे उन्हनि लाइ हुजणु खपे जी हा ॾिसो कॉन्ट्रोवर्शियल बि कनि पिया जी हा लेकिन गॾोगॾु हिकिड़ी सिचुएशन इहा क्रिएट कनि पिया जंहिं ते आउं ॻाल्हायां न जी हा बहितर आहे त माण्हू अवॉइड कयां त बहितर बसि रुॻो एतिरो चइजे त ख्वाजा आसिफ़ साहिब बि जॾहिं सुवालु कयो वियो ख्वाजा आसिफ़ साहिब खां बि इहो ई जॾहिं कल्ह प्रोग्राम में हिकिड़े में त इहो कीअं थींदो त ख्वाजा आसिफ़ साहिब बि इहो ई जवाबु ॾिनो त भई इमरान ख़ान साहिबु हिकिड़ी पार्टी जो लीडर आहे हुनजी केरु थो ॿुधे हुननि चयो त असां मेरिट ते अपॉइंटमेंट कंदासीं पंहिंजी कंदासीं ॾिसो हाणे मेरिट ठीकु आहे ठीकु थी वियो कॉलर सां गॾु हारून खिज़री कराची मां जी खिज़री साहिबु छा चवणु चाहींदा साईं कारी साहब खां इहो सवालु पुछणो आहे त इहो जेको पंजाब में जेका पोज़ीशन थिए पई सूरत हाल ठहे पई उन में ईअं लॻे पियो त इमरान ख़ान जी जेका स्ट्रेटेजी आहे उहा कामयाबु पई थिए छो जो डिले कंदा जेतिरी डिले थींदी 3 ॾींहंनि जो टाइम गुज़री वेंदो हलियो त मेंबर नाइल थी वेंदा मेंबरनि जे हिकु दफ़ो मेंबर डी सीट थी वञनि था नाइल न थियनि डी सीट थियनि तॾहिं बि जेको नेक्स्ट जॾहिं थींदो त हीउ एतमाद जो वोट कोन थी सघंदो कारी साहिब हिन मामले में छा थो चवे ठीकु आहे ऐं बिल्कुलु बिल्कुलु तव्हां एग्री कयां थो त जेके 26 मेंबर लोटा आहिनि
6 मई ते उन्हनि जी घुरायो आहे इलेक्शन कमीशन में बि। इलेक्शन कमीशन घुरायो आहे, लेकिन ठीकु आहे कुझु टाइम वठण जी कोशिशि थींदी, लेकिन अगरि 26 मेंबर लोटा थी वञनि था, डिक्लेयर थी वञनि था, यानी डीसीट थी वञनि था, ही इज़ राइट ख़िज़री साहब, त पोइ त ज़ाहिर पोइ त वोट बि काउंट थींदो। हा, पोइ त वोट बि काउंट थींदो। न वोट काउंट थींदो। हाणे इहो ॾिसो न, हाणे तव्हां वाक़ई में सही था ॻाल्हि कयो त हिकिड़ी लीगल हिच अची वई न, त हुननि खे डीसीट तव्हां छो कंदो, त हुननि वोट ॾिनो आहे। यस, वोट ॾिनो आहे त माना हू त चीफ मिनिस्टर थी वियो न, जी हा, कानून जी नज़र में त हू चीफ मिनिस्टर थी वियो, पर वरी छाकाणि त हुन हल्फ़ न खयो आहे, तंहिंजे करे कानून जी नज़र में चीफ मिनिस्टर न आहे। अजीब आहे, बाक़ी कानून ॼाणे ही ॼाणी, लेकिन ॾिसो डीसीट अगरि थियनि था, ऐं इमरान ख़ान ही जेको लोटनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी कंपेन हलाए पियो, हिननि खे ॾिसणो इहो आहे त हिननि जे तकनि मां हिननि ते प्रेशर केतिरो अचे पियो। मूंखे ख़बर न आहे त ही नाला खणे पियो नूर आलम अलाए कंहिंजा इमरान ख़ान, हिननि खे तकनि मां प्रेशर केतिरो पियो अचे। इमरान ख़ान ॾिसूं त इमरान ख़ान जी हू जेका लोकल टीम आहे टाइगर जेके अथसि, उहो केतिरो प्रेशर पिया आणी, या वायलेंट जेको अक्सर हिननि जी हरकत थी। ऐं सभु नैब बि एक्टिव थी आहे हेॾनि ॾींहंनि खां पोइ। नैब PTI जी तरफ़ रुख कयो आहे, जेके नाला अचनि पिया फराह गोगी, हुननि जे मथां केस विहारण जी फ़ैसिलो करे छॾियो। ही गोगी आहे छा? हा जी हा, गोगी। अच्छा, मोहतरमा जेके फराह साहिब आहिनि, हा अॼु DG FIA लाहौर नैब जेको आहे हू इंक्वायरी खोले छॾी आहे, चवंदा 60 अलाए 70 करोड़ रुपया 84 करोड़ रुपया किथां आया आहिनि, हू चवनि थी त असीं अची ॿुधायूं था, असीं सॼा कागज़ पट ॿुधायूं था। अॼु जे ज़माने में उहे इहा सोचां थो कॾहिं कॾहिं, जी हा, सफ़ा को दरवेश हूंदा जो बैंक अकाउंटनि में रिश्वत जा पैसा वठंदा हूंदा। जी हा, सही, अॼु जे ज़माने में त तव्हां अगरि तव्हां वटि 10-15 लख रुपया बैंकनि में फिरनि था, त तव्हां नोटिस में त अची वञो था FBR जे, अची वञो था। त ही रिश्वत जा पैसा, अगरि मुबैना तौर ते रिश्वत जा पैसा आहिनि, पर फराह गोगी अगरि अची वई नैब जे साम्हूं, त ज़ाहिर पोइ सिर्फ़ु इहे सवाल त न थींदा, पोइ त घणेई किसा फ़िलहाल त ॿाहिरि वञी वेही आहिनि दुबई में। न पर चए थी न ईंदसि, हा चवनि थियूं, पर फ़िलहाल त ॿाहिरि ॾिसूं अचनि थियूं या नथियूं अचनि, ऐं ज़ाहिर नैब खे त इहो करिणो आहे न। ॾिसो ही जेको हू जेको बादशाह सलामत ऐं बैंगन वारी ॻाल्हि आहे, त हुनखे चयो न भई हम बादशाह खे नौकर ऐं बैंगन खे नौकर थोरी आहे, त ॻाल्हि इहा आहे त जेका सरकार आहे नैब हुन लाइ कमु कंदी। माना पोइ बसि इहो अकाउंटेबिलिटी जो ईअं ई सिस्टम हलंदो रहंदो। ज़ाहिर असां वटि अकाउंटेबिलिटी कॾहिं थी आहे, ऐं अकाउंटेबिलिटी करण लाइ जेतिरी फेयरनेस खपे, जेतिरी ईमानदारी खपे, उहो मुश्किल आहे। ठीकु आहे सर। अली साहब, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान नोटिस मोकिले छॾियो आहे इमरान ख़ान साहब खे, ऐं गॾोगॾु हलीम आदिल शेख, खुरम शेर ज़मान नोटिस त मोकिलिया अथऊं, पर इन्हनि जी डेटा कलेक्ट कई अथऊं। पैमरा खे चयो अथऊं त इन्हनि जी स्पीचिस जी जेके हिननि जा बयानात आहिनि उहे असांखे ॾिना वञनि, उन ते नोटिस। त छा करे वठंदी इलेक्शन कमीशन? ख़बर न आहे छा कया, हू चवनि था असांजे ख़िलाफ़ मुहिम हलाइनि था। कंटेम्प्ट ऑफ इलेक्शन कमीशन, तौहीन इलेक्शन कमीशन, त पोइ ही हेठियां वञी त माफ़ी वठी छॾींदा। यानी फवाद चौधरी बि त माफ़ी वरिती हुई, ऐं फवाद चौधरी वरिती, आज़म सवाती वठी। हाणे बाक़ी इमरान ख़ान चवंदो नथो वठां माफ़ी, पोइ छा करे वठंदी इलेक्शन कमीशन? छा इलेक्शन कमीशन असां वटि ही इदारा एतिरा मज़बूत आहिनि जेके, ऐं जिन्हनि जी एतिरी कारपत ऐं साख हुजे जो एतिरा बोल्ड डिसीशन वठी सघनि, त हिनखे नाहिल करार ॾेई छॾे इमरान ख़ान खे इलेक्शन कमीशन? करे सघे थी क़ानूनी तौर ते भले, पर अमलन छा ईअं थींदो छा? अप्लीकेबल आहे न आहे इहो अमलन करण में त शयूं ॾुखियूं हुजनि थियूं। इहो वॾो सुवाल आहे छा भाई साहिबु, इलेक्शन कमीशन जे ख़िलाफ़ त इमरान ख़ान साहब त फुल मुहिम हलाए वेठा आहिनि। हू त चवनि था त पोइ मूंखे हिन में हिकिड़ो सुवालु अचे थो त इलेक्शन कमीशन जे ख़िलाफ़ फुल मुहिम हलाए लॻी वेठी आहे, काफ़ी जेके ए पॉलिटिकल थियल आहिनि उन्हनि खे फोर्स कनि था इमरान ख़ान साहब त पॉलिटिकल थियनि हू वापसि। पंजाब जी सूरत हाल हिकिड़ी पंहिंजी जाइ ते अलॻि लॻी पई आहे। इन सॼी सिचुएशन में इलेक्शन इमरान ख़ान साहब खे बि सोल्यूशन नज़र कीअं थो अचे? ॾिसो, इमरान ख़ान साहब खे सोल्यूशन नथो नज़र अचे, हीअ सॼी ॻाल्हि। ऐं चौथी ॻाल्हि पाण जेको धरणो हणण वञनि पिया, हीअ जेको सोशल मीडिया ते हले पियो, हीअ जेको मईशत आहे, सभु शयूं गॾाए छॾे। बट इमरान ख़ान छा वाता इहो चए छा त को ॿिया अची वञनि? इमरान ख़ान चए त हीअ न खपनि, पोइ केरु बि अची वञे। जेको मौलाना फज़ल रहमान जो जुमिलो हो, अॼु उहो मौलाना फज़ल रहमान ते चई छॾियो। इमरान ख़ान चए न पियो, पर नियत इमरान ख़ान साहब जी उहा आहे जेका मौलाना फज़ल रहमान जी हुई, त भई ख़ज़ा जाए फिर बहार आए ना आए, भले बहार न अचे त इमरान ख़ान चए थो भले आऊं न अचां, हीअ हटनि, त हीअ हटनि जे अच्छा छा इलेक्शन, जेका तव्हांजो सुवालु आहे त छा इलेक्शन थी वञे? इलेक्शन अवल त थींदी छा? एग्ज़ैक्टली केरु कराईंदो जंहिं ते जेका माण्हुनि जो एतबार अचे? हिननि जो पंहिंजो
इमरान ख़ान हाराए वञे, मिसाल फेयर इलेक्शन थी वञे, फेयर थी वञे ऐं इमरान ख़ान हाराए वञे, उहो मञंदो जी न मञंदो? त हीअ त हिकिड़ो अणखुट क्राइसिस आहे न। जी हा, हलंदो हीअ को खुटंदड़ त हा, हिन में को विच में अची पॉज़ ॾेई छॾे पोइ ॿी ॻाल्हि आहे, न त पॉज़ ते अचूं था पिया, कॉलर वठी वठूं। मंज़ूर मंगी नवंदर मां। जी मंगी साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। पहिरियों त कारी साहब खे मां उस्ताद बुखारीअ जूं 3 सीटूं 4 आहिनि उहे चवंदुसि, पोइ सुवालु पुछंदुसि। जी उस्ताद बुखारीअ चयो आहे त वाहरू वेरी थिए पोइ छा कजे, रोशनी मेरी थिए पोइ छा कजे, जो करे चोरी डुकी ज़ोरीअ वरी, सो अची पेरी थिए पोइ छा कजे। साईं, मुल्क जा जेके हालात आहिनि उन में असां ॾिसूं था त हिक ॿिए ते इल्ज़ाम मरींदड़, चोर चोर चवंदड़, ठग ठग चवंदड़ सभु गॾिजी हिकिड़ो माण्हू जेको आयो 3.5 सालनि में इहो मंझे बि खणी त उहो को ख़ातिर ख़्वाह कमु न कयो, उनखे वठी ॿाहिरि मैदान खां कढी ऐं पाण में गॾिजी सॾिजी ॾाढो उमिरा हज ऐं इहो कनि पिया। ऐं हीउ जेको मुल्क में तमाशो हले पियो, पब्लिक जेका संजीदा आहे उहा ॾिसे थी, संजीदा माण्हू ॾिसनि था पिया। हाणे मुंहिंजो सुवालु इहो आहे त आया जेको 2-3 ॾींहं मुहिम हली हुई त बाबा हाणे जेको अॻूणो वज़ीर आज़म आहे नवाज़ शरीफ़ बसि जल्द पहुचण वारो आहे, त वरी ॿिए पासे ॾांहुं कराचीअ मां मुहिम हली त बाबा असांजो लीडर, असांजो जेको लीडर आहे उनखे बि गदार सॾियो वियो आहे, छो सॾियो वियो आहे, ऐं उहो बि अचणु खपे। इन जे पोयां को अहिड़ो को मुहरिक त न आहे त भली इहे ॿई दोस्त बि हिते अचनि त पोइ हिकु मनो का को जिरगो थिए पाकिस्तान में ऐं का करप्शन खे ऐं अहिड़नि माण्हुनि खे वठी सोघो करे को माना लाउत घुमाइजे। इहा त का ॻाल्हि न आहे, का को पोयों को हिन जे एलिमेंट आहे इन शइ ते काई साहब, या असांजो मिड़ई इहो वहम गुमान आहे। मुंहिंजो इहो सुवालु आहे काई साहब खां। ठीकु आहे साईं। साईं ईरानी ऐं चाइनीज़ मॉडल जी ॻाल्हि कंदा छा? मंगी साहब, मूंखे तव्हांजो वहम लॻे थो, छाकाणि त अगरि उन्हनि खे ट्रैप करे घुराइणो हुजे, ईअं झांसो ॾे, कई ॿिया 16 कमु हुआ, एॾो बखेड़ो करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? कई 16 तरीक़ा हुआ। पर ऐं जेॾीमहिल जेको तव्हां चओ था त यानी इशारो आहे त को पोइ ॿी टी धुर अची वञे ऐं पोइ सभिनी जी सफ़ायो करे वठे, त उहो त चाहींदा आहिनि त जेतिरा मुल्क में घटि माण्हू हुजनि, ओतिरो ज़्यादा, न त गोड़ हर जेतिरा वधीक माण्हू हूंदा ओतिरो वधीक गोड़ थींदो। सो मंगी साहब, मूंखे लॻे थो तव्हांजो वहम आहे, बाक़ी हाणे ख़ुदा ख़बर। सवाल जेको पॉज़ जी ॻाल्हि हली, त पॉज़ जी जेका वजह, जीअं तव्हां चयो त हिकिड़ो को पॉज़ अची वञे, त पॉज़ जी वजह, हिकु त पॉज़ आयो छो न आहे, पहिरीं ॻाल्हि त इहा सम्झ में ज़हन में अचे थो, अञा ताईं त पॉज़ छो नथो अची सघे, वजह छा आहे, ए पॉलिटिकल प्रेफरेंस छो थी रादर देन हिन जे लाइ। ऐं ॿियो हिकिड़ी ॻाल्हि त पॉज़ जो मक़सदु छा, पॉज़ अगरि अची वियो, अगरि हू पाण अची विया त पोइ छा ही सियासतदाननि खे हाउस अरेस्ट सभिनि खे? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि जो जवाबु त डिस्कस करे सघिजे थो त छो न आया। ऑफकोर्स उहो फैक्टर पहिरीं बि हो, अॼु बि आहे, यानी मईशत, अहिड़ी मईशत जंहिंमें मतिलबु सम्झ नथो अचे त महीने 2 खां पोइ पेट्रोल जा पैसा किथां ईंदा, ऐं माण्हुनि जो कारोबार न पियो हले, मुख़्तलिफ़ प्रॉब्लम्स आहिनि, हिकिड़ी अनसर्टनिटी आहे, गैर यकीनी वारी सूरत हाल आहे, त उहो प्रॉब्लम अॻु में बि जेको ऐं पहिरीं बि हो, अॼु बि आहे। ॿियो फैक्टर, हू कल्ह बि हो, अॼु आहे न आहे, पर कल्ह त हो, यानी दुनिया न मञींदी, दुनिया खे सो कॉल्ड डेमोक्रेसी खपे। जी हा, ठीकु आहे। सो डेमोक्रेसी अगरि सिविलियन रूल न आहे त उहो दुनिया खे हज़म घटि थिए थो। लेकिन वक़्तु यूक्रेन वारो मामिलो थी वियो आहे, रशिया पंहिंजी मुड़सी ॾाढी मुड़सी कयो वेठो आहे, चाइना जो अहिड़ो को मसइलो कोन्हे। लेकिन असां वटि तव्हां ॾिसो त असां वटि IMF अखियूं ॾेखारे थो, डॉलर वञी 190 रुपया पहुचे थो। जी हा, त असां लाइ इहो अगरि 2-3 ॾींहं बि वेस्ट ऐं यूरोप ऐं चऊं त न भई असां तव्हांजी इम्पोर्ट्स नथा वठूं या फलाण कयूं था, त अज़ाब थी मतिलबु मुश्किल इन्फ्लेशन थी। ठीकु आहे। 22-23 करोड़ जो मुल्क आहे, दुनिया जो 5 आबादी लिहाज़ सां भाई पाकिस्तान 5 नंबर मुल्क आहे दुनिया जो, नंढो मुल्क त कोन्हे, कोई 3-4 करोड़ जो को बर्मा त कोन्हे। सो ही ॿई फैक्टर अॻु में हुआ, ही ॿई फैक्टर अॼु बि आहिनि। लेकिन छा थींदो आहे त हिकिड़ी सूरत हाल अहिड़ी क्रिएट थी वेंदी आहे जिथे ॿियो को तरीक़ो ई न हूंदो आहे। जी हा, बसि इहो ई तरीक़ो रहिजी वञे थो। कॉलर हिन सां गॾु परवेज़ कीरियो, न्यू सईदाबाद मां। जी कीरियो साहब, छा चवणु चाहींदा? अली क़ाज़ी साहब, तव्हां सुवालु इहो करिणो हुयो त हीअ जेका लोटा सभु गॾु थिया आहिनि, असां ॾे ॾींहों ॾींहुं मतिलबु लाइट जो बि बहिरान अची वियो आहे, आज़ार वधी वियो आहे, को असांखे बेनिफिट मिलियो त कोन्हे। हीअ आज़माइलनि खे असीं आज़मायूं पिया, ऐं अॼुकल्ह असांजा माण्हू जेका आवाम
उन में बि एतिरी अवेयरनेस न आहे त मतिलबु आज़माइलनि खे आज़माए पोइ बि असीं कूड़ा नारा अॼु बि उन्हनि जे पुठियां पिया आणूं। हिन खां त बहितर इमरान नियाज़ी जी हुकूमत सुठी रही, घटि में घटि असांखे हिकिड़ी उमेद त हुई, हाणे त असांजी उमेद बि ख़तमु थी विया। महिरबानी करे असां एतिरो इहो ई मैसेज आवाम खे ॾियारियो त कुझु पाण में अवेयरनेस जाॻंदी न, बलियादी इलेक्शन थियण वारियूं आहिनि, घटि में घटि असीं नुमाइंदा सही चूंडियूं त हाणे हिकु कुझु असीं कोन, तव्हां हुन लाइ उथो, कुझु जदोजहद कयो, इहो ई सुवालु आहे मुंहिंजो। अचूं था कीरियो साहिब जी ॻाल्हि ते, पर जेका तव्हां पहिरीं पाण डिस्कस कयो पिए त सिविलियन सेटअप जो छो, ॿी ॻाल्हि जेका तव्हां कई त छा अगरि को आया त पोइ उहो त ॾिसो न, पोइ हुननि वटि जेके ईंदा त हू पंहिंजी रिथाबंदी करे ईंदा त कंहिंखे हाउस अरेस्ट करिणो आहे या अटक जेल मोकिलिणो आहे या छॾे ॾियणो आहे, उहो उहो पाण कीअं हुते कागज़ थी करे सघूं था, ऐं पंहिंजी हालत छा हूंदी, मीडिया किथे वेंदो, इहो त हिकिड़ी अलॻि बहस आहे न, उहो त ख़ुदा खे ख़बर। चई त फिर वो फिर ऐसा हुआ फिर ऐसा हुआ, वो ना लतीफ़ हुआ मशहूर, फिर ऐसा हुआ फिर वैसा हुआ, फिर अचानक मैंने देखा मेरे सामने शेर आ गया। जी फिर आपने क्या किया? क्या मुझे तो कुछ नहीं करना था, फिर जो कुछ करना था शेर ने। सो जॾहिं अगरि अहिड़ो को अची विया त पोइ पाण छा कंदासीं, पाण त ॾिसंदासीं हू छा था कनि। अच्छा, कीरियो साहिब जेके चवनि पिया, सही ॾिसो क्वेश्चन इहो आहे त शऊर छा जो शऊर, या त असांखे वोट न ॾियणु ईंदो हुजे त आऊं उनजो शऊर पखेड़ियासीं, वोट विझिबो आहे, वोट विझणु अचे थो, जहिड़ो बि विझूं था, जेके अनपढ़ियल यानी तालीम खां वांझियल आहिनि उहे बि वोट वञी विझी अचनि था, एतिरो शऊर अथनि। छा के सही था सम्झनि, छा के ग़लति था सम्झनि, इहो जेको चइबो आहे त इंसान जा जेके हालात हूंदा आहिनि उहो हुनजा बहितरीनु उस्ताद हूंदा आहिनि। जेको माण्हू जे तकलीफ़ ऐं पीड़ा मां गुज़रे थो, उहा तकलीफ़ ऐं पीड़ा हुनजी बहितरीनु उस्ताद हुजे थी। तव्हां ई आऊं कंहिंखे केतिरो ई लेक्चर ॾियूं त ॾिसो ही लोड शेडिंग आहे, अची वेंदी, फलाण थींदो, ढिमकाण थींदो, अगरि पखे जे हेठि एयर कंडीशन वेठा आहे चवंदा हाणे ईंदी त ईंदी, पर अगरि केरु माण्हू जेको आहे 4 महीननि खां बिना लाइट जे वेठो हूंदो, उनखे असांखे लेक्चर ॾियण जी ज़रूरत न आहे। सो फ़ैसिलो इहो कीरियो साहिब सिंध जे माण्हुनि खे करिणो आहे त हुननि जी जेका वोट आहे, अगरि हू हुनखे कारकर्दगी सां नथा जोड़ीनि त पोइ पाण हिन जो मतिलबु इहो कढी सघूं था त हू मुतमइन आहिनि, पोइ तव्हांखे ओनो छो थो थिए, या तव्हां जहिड़ा जेके दोस्त आहिनि, अगरि त सिंध जा माण्हू मुतमइन आहिनि, छाकाणि त अगरि जीअं मंज़रकश जेके ॾिसूं था, अगरि हू सॼी तकलीफ़ूं बि सिंध जे माण्हुनि खे जेको आहे उहो नथियूं महसूसु थियनि, एॾी को ख़ासि न आहिनि, ठीकु आहे, ख़ैरु आहे। अॼु मूं हिकिड़ी फुटेज ॾिठी पए टाइम न्यूज़ ते, हू ॿकरियूं पाणी पियो पीअनि ऐं उतां ई माण्हू जेके मट में पाणी पिया भरीनि। सो हाणे छा आहे, अगरि हुननि खे इहो अहसासु न आहे, एतिरो अहसासु त अॼुकल्ह हर कंहिंखे आहे। सो लोकल बॉडीज़ इलेक्शन, तव्हां कॉलर जफर नकवी हैदराबाद में। जी नकवी साहब क्या कहना चाहेंगे? मोहतरम अली काजी भाई, मेरे भाई यासिर, आपको बहुत सलाम हो सर। वही इशू चल रहा है लेटेस्ट जो काफ़ी तवील अरसे से, लेकिन मैंने ये सुना है काजी साहब कि ज़बान खल्क को नक़ारा खुदा समझो। खल्क खुदा जो है वो अल्लाह की आवाज़ है। इस वक्त शायद मुझे हो सकता है गलत फहमी हो कि ये जो बार बार एक्सपोज होते हैं, परवरदिगार आलम उस वक्त तक इंसान को अपने अंजाम तक नहीं पहुंचाता जब तक वो भरपूर तरीके से उसको नुमाया ना कर दे, एक्सपोज ना कर दे। ये हमारे लोग बाग जो कभी वो महंगाई है, फिर उनके वो मीडिया पे चलाते हैं, फिर वही जब हुकूमत में आ जाते हैं, नहीं ये तो ज़रूरी था, ये कलाबाजियाँ खा के। और आपके व्यूवर्स जो सवाल कर रहे हैं उसमें भी यही अवेयरनेस नज़र आ रही है कि क्या ये हमारा मुकद्दर है? क्या कुरान मजीद में नहीं लिखा कि लैसल इंसान इल्ला मा सा, नहीं है कुछ इंसान के लिए? क्या टर्की में फौज नहीं चली गई? मैं बड़े अजीब सी बात कर देता हूँ अवाम के आगे। क्या लोगों में इतनी ताकत? अब लोगों का शऊर ये बता रहा है कि इन्होंने सहाफ़ियों पे केस करना शुरू कर दिया। अरशद शरीफ को बेचारे को अभी 3 दिन इन्हें आए हुए नहीं हुए, जो काम ये 6 महीने बाद करते थे वो आते ही खौफजदा होके, तो इनका खौफ ये बता रहा। और अवाम का जैसे आज शब दुआ होगी और आप देखेंगे इंशाअल्लाह। सर सियासतदान खुद अपने आप को इन्होंने इसके 40 साल से जो हमें गर्क हुए हैं, ये लंदन वाला पीर आए या कोई भी है उसको भी ठुडे पड़ेंगे, कुछ लोग एक्सपोज हो गए हैं। सर मेरा तो ख्याल ये है सर, थोड़ा सा काजी साहब मेरे देखें, अली काजी भाई मोहतरम हमारे बहुत अजीज थे, काजी आजम मेरे से बड़ी मोहब्बत करते थे, वो करेक्टर वाले लोग थे,
وہ سیاستدان تھے, لوگوں کے کام آتے تھے, اپنی اولادوں کو آگے نہیں بڑھاتے تھے. ٹھیک ہے ظفر ملک. اچھا تقوی صاحب اور جو کیریو صاحب نے بات کی, ان کو مطلب ایک ملا کے کہ کیوں آزمائیوں کو پھر آزمایا جا رہا ہے فلاں ہو رہا ہے. دیکھیں بات یہ ہے کہ آپ نے کہا نا کہ جو خلق خدا کہہ رہی ہے وہ کہے نا, جی ہاں, وہ کہے گی تو اس کا اثر ضرور پڑے گا. اور جو خلق خدا کے کہنے کا اظہار کے دو طریقے ہوتے ہیں. ایک ہوتے ہیں کہ دنیا میں لوگ رستوں پہ روڈوں پہ نکل آتے ہیں اور انقلاب آ جاتا ہے, جس کو ہم انقلاب کہتے ہیں, عوامی انقلاب آ جاتا ہے. دوسرا طریقہ ایک دنیا میں ہوا کہ لوگ بیلٹ باکس میں اپنی رائے اتنے بھرپور طریقے سے دیتے ہیں کہ پھر کوئی گنجائش نہیں بچتی. جی ہاں. تو سوال یہ ہے نقوی صاحب کہ کیا لوگوں کی رائے جو ہے, کبھی کبھی یوں ہوتا ہے کہ جو میں سوچ رہا ہوں کہ صحیح ہے, اچھا ہے, میری خواہش ہوتی ہے کہ یاسر بھی اور نقوی صاحب بھی سوچیں کہ وہی اچھا ہے. جی ہاں, ٹھیک ہے. تو جمہوری روایات میں میں ان سے یہ اپنی رائے امپوز نہیں ان کو ان سے بحث کر سکتا ہوں, ان کو قائل کرنے کی کوشش کر سکتا ہوں, تھوپا تو نہیں جا سکتا نا. اگر سندھ کے دیکھیں میں تو یہ بات کہہ رہا ہوں کہ خان کی اگر بات آئی کے کی ہو رہی ہے تو خان کی تو جو اس کا سب سے کمزور سپورٹ کا علاقہ تھا وہ انٹیریئر سندھ تھا. مجھے وہاں سے بھی آوازیں آ رہی ہیں, ایک فیل آتی. لیکن خان کے پاس بھی ادھر چونکہ کوئی ٹیم نہیں ہے, لہٰذا وہ ایکسپریشن جو ہے وہ اگر بیلٹ میں نہیں ٹرانسفر ہوگا تو فائدہ ہی نہیں ہے. تو عمران خان کو تو کوئی فائدہ نہیں ہوگا اس کا. جی جی. اور جو لوگ آپ سب باتیں کر رہے ہیں, اب آج آپ یوم دعا ہے, آپ لوگ دعا کر لیں گے, آج ان کا کال ہے عمران خان صاحب کی. دعا تو سب کچھ کر سکتی ہے, وہ سب کچھ اللہ کے ہاتھ میں. لیکن کیریو صاحب جو تھانڈوری کالر ہے, کالر ہے غلام مرتضیٰ بلوچ میرپور قاسمہ. جی بلوچ صاحب چھا چون چاہیے. Respected sir, my first question, sir, what do you think about Bilal? Yesterday, Bilal Bhutto Zardari Saab has taken oath foreign ministry. Sir, what can do it? Thanks, sir. ٹھیک ہے صحیح. Musa sahab, I had already given my opinion yesterday's show, but my all best wishes for him. چھا تو چاہیے سکا. He's young. He's a young man. Let's see. Let's hope کہ he'll perform and deliver. जेको लोकल बॉडीज़ वारो मसइलो बि आहे त ॻाल्हि इहा आहे त छा असां वटि माण्हू ही त बिल्कुलु घिटियनि ऐं पाड़नि में इलेक्शन थींदी आहे न, इते बि अगरि माण्हू कारकर्दगी न ॾिसंदा, इते बि 500 ऐं 1000 ते अगरि वोट ॾींदा, इते बि अगरि ज़ात बरादरी ऐं हिननि ते वोट थींदो त भई ही कीरियो आहे, काज़ी आहे, सूबरो आहे, त पोइ बसि पोइ हीअं आहे जीअं हले थो. सी तव्हां जंहिंखे तकलीफ़ आहे, जंहिंखे उञ लॻी आहे, हू साम्हूं पाणी आहे, अगरि पाण उथी दिले मां पाणी भरे नथो पीए, तव्हां उन कीअं इसरार करे सघो था त यार न तूं उञ उञायल आहीं. भई उञायल आहे न, तोखे छा परेशानी आहे. सो शायदि माण्हुनि जी उञ अञा एतिरी न वधी आहे, शायदि माण्हुनि जी जेका तड़प आहे या तलब आहे हू एतिरी न आहे. पोइ उन ते छा थिए थो त कीरियो साहिब जहिड़ा माण्हू या नकवी साहिब जहिड़ा माण्हू या इहे जो हू फ्रस्ट्रेट थियनि था. हू चवनि था त छो नथा थियनि. हाणे छो नथा थियनि, माण्हुनि जी मर्ज़ी आहे न. छाकाणि त अगरि पाण जमहूरियत में बिलीव कयूं था त जीअं असांखे पंहिंजी राय जो एतिराम थियणु खपे, ईअं हुननि जी राय जो एतिराम थियणु खपे. हू चवंदा न असीं ठीकु कयूं, तव्हां चओ त न तव्हां ठीकु न आहियो. ओ भाई असीं ठीकु कयूं, न तव्हां ठीकु न आहियो. छा कजे. जी हा, पोइ त हाणे ज़ारी ॻाल्हि आहे फैलिजंदी. ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जेके सिंध जा आइनी अरिड़हीं तरमीम जे तहत हुकूक कहिड़ा आहिनि, असांजा पाणी जा मसइला छा आहिनि, असांजे नाले जो मसइलो, हीअ हिकिड़ा टेक्निकल ऐं हिकिड़ा ॻोरा मसइला आहिनि. त इते त माण्हू वेही कोशिशि करे थो त एजुकेट करे माण्हुनि खे त यार ह्यूमन राइट्स ही हुजणु खपनि, असांजा हक़ ही आहिनि, असांजी जेके समाजी वैल्यूज़ ही थियणु खपनि, असां वटि ही न थियणु खपे. इन ते त माण्हू गुफ़्तगू करे हिकिड़ी रायमा ठाहे सघे थो. पर जंहिं वटि स्कूल में चापड़ किरनि पिया ऐं हुनजो मथो फाटे पियो ॿारनि जो, जंहिंखे पीअण जो पाणी न आहे, जंहिं वटि दवा लाइ अस्पतालनि में दवा न पई जिन्हनि खे मिले, उन्हनि खे आऊं सम्झायां त तव्हां तकलीफ़ में आहियो. उनखे पाण ख़बर न आहे छा ही कहिड़ी लॉजिक आहे. मां काई साहिबु तूं सम्झाई, आऊं या अलिफ़ तव्हां या ॿियो टियों केरु कीअं थो सम्झाए सघे. तव्हांखे अगरि मसइलो पंहिंजो मसइलो नथो लॻे
ऐं कीअं सम्झाईंदुसि वधि में वधि वोट जी अहमियत सम्झाए सघिजे थी, बाक़ी त हाणे मर्ज़ी आहे माण्हुनि जी। हा हा थियण बि खपे, जमहूरियत इन ई ॻाल्हि जो नालो आहे न। इहा कहिड़ी ॻाल्हि थी त मूंखे ॻाल्हि न पई सम्झ में अचे तंहिंजे करे तव्हांखे बि न अचणु खपे। भई जी हा, तव्हांखे सम्झ में अचे पई त बिस्मिल्लाह। जी हा, जी हा, जी हा, तव्हांखे सम्झ में अचे थी बिस्मिल्लाह कयो। ठीकु आहे अली साहब, वॾी महिरबानी अली साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।